सुप्रीम कोर्ट गुजर नाले जे मुतासिरन के बहाली जो हुक्म दे छो। ॿिनि हफ़्तनि में शुरुआती रिपोर्ट पेश करण की हिदायत। सरकारी वकील तरफां बहरिया फंड में 10 अरब रुपयनि की घुरत अदालत पारा कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क्स ॾिना आहिनि त कराची के कचरे में तब्दील किया वियो आहे। खरपे रुपया मिलन था पर चयो थो वञे त पैसा ई नाहिनि। शहर में गैर कानूनी इमारतूं क़ाइम आहिनि ऐं ज़मीनूं भुगड़नि जी मुठ एवज़ विकिरो कई वियो। कराची के सियासत जे वर चाढ़ियो वियो आहे। हुकूमत मुतासिरन के सहूलियत नथी ॾेई सघे त घर हली वञे। बहरिया जो पैसो कीअं ख़र्च कजे इहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट ई कंदी। एडवोकेट जनरल जे रवैये ते सिंध हुकूमत खे शर्म अचणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मुल्क में चूंड हमेशा तकरारी रहियो। पहिरियों शफ़ाफ़ चूंड जे निज़ाम आणे रहिया आहिनि। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अचण सां धांधली जा इल्ज़ाम न लॻंदा। करप्ट निज़ाम मां फ़ाइदो हासिल कंदड़ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। माज़ी में चूंड बाद धांधली जा इल्ज़ाम लॻंदा हुआ पर कंहिं बि चूंड निज़ाम बहितर करण ते ध्यानु न ॾिनो। सिंध समां वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अॻूणी अफ़गान हुकूमत जो मक़सदु पाकिस्तान खे कमज़ोर करणु हो पर पाकिस्तान साज़िशुनि बावजूदि मज़बूत मुल्क थी उभिरियो। अशरफ गनी राति जी ऊंधाईअ मां निकिरी वियो। संदसि हैसियत रूपोश वारी आहे। अफ़गानिस्तान में भारत जी समूरी सीड़पकारी ज़ाया थी वई। पाकिस्तान पुरअमन अफ़गानिस्तान जो ख़्वाहिशमंद आहे। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम खे हर तरह जी सिक्योरिटी फ़राहम करण जी ख़ातिरी कराई बिना शौक़ीननि जे मैच करण जी आछ कई। उन बावजूदि टीम वापसि हली वई। लॻे थो कि पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण लाइ अहिड़ो ड्रामो रचायो हुजे। फ़िलहाल को तस्दीक़ थियल इतला साम्हूं नाहे आयो। वज़ीर आज़म समुंडबार पाकिस्तानियुनि जे मसइलनि खां चङी रीति वाक़ुफ़ु आहे। हू चाहे थो त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कई वञनि। वालर कश्मीर में 75 वरहनि खां जारी ज़ुल्म खे ख़त्म करण जी ज़रूरत आहे। कश्मीर मसइले जे हल लाइ तुर्की कश्मीरियुनि सां गॾु आहे। समाजी ढांचे जी परवाह करण खां सवाइ अफ़गान अवाम खे अकेलो छॾियो वियो। अफ़गानिस्तान खे आलमी इमदाद ऐं एके जी ज़रूरत आहे। फ़लस्तीन जे हक़नि जे लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदासीं। तुर्क सदर रजब तैयब एर्दोग़ान जो जनरल असेंबली खे ख़िताब। कराची जो सनती इलाइक़ो कोरंगी बदमनी जो गढ़ बणिजी वियो। कोरंगी महरान टाउन में ड्राइविंग लाइसेंस ब्रांच साम्हूं सिंध न्यूज़ जे न्यूज़ कास्टर यासिर अब्बासी खां मोटरसाइकिल सवार 4 हथियारबंदनि पारां फुर लुट। पोरू यासिर अब्बासी खां मोबाइल फोन, रोक रक़म, सुञाणप कार्ड, बैग ऐं तालीमी संदूक फुर करे फरार थी विया। पोरनि जी मोटरसाइकिल जो नंबर KLA 4813 आहे। कुंडी वेझो गोद परियल सोलंगी वटि औरत वाह में मुबैना तौर बुॾी फौत। मड़ घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त भारती कोलण 1 ॾींहं खां गुम हुई। संदसि अॼु वाह मां लाश मिलियो आहे। दोदापुर वेझो 3 महीना अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी घर पहुची वियो। वारसनि में ख़ुशीअ जी लहर। इलाइक़े में नौजवान जी बाज़ियाबी लाइ भुंग भरण जा चोबोल। जोही में बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज। केतिरनि कलाकनि खां सेप्को ऑफिस अॻियां धरणो जारी। लोड शेडिंग सबबि सख़्त गर्मी में जीअण जंजाल बणिजी वियो आहे। बिल ॾियण बावजूदि बिजली नथी मिले, नोटिस वरितो वञे। शहदादकोट में ज़रिए पाणी जी खोट बरक़रार। आबाद घरनि पारां कुबे रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। संदन चवण त पाणी खोट सबबि पोखियल फसल सुकी तबाह थी विया आहिनि। पाणी खोट ख़त्म करे मुआशी तबाही खां बचायो वञे। थारू शाह में बदअमनी। दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते शरबंद हड़ताल ऐं एहतजाजी धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त चोरियूं ऐं पुरू रोज़ जो मामूल बणियल आहिनि पर पुलिस कख भनी वीणो नाहे कयो। नोटिस वठी अमन बहाल करायो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाबदा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर यूनियन जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरा। दौलतपुर सफ़न, थारू शाह, कोट गुलाम मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि में मुलाज़िमनि पारां ऑफिसनि जी तालाबंदी। अॻुवाणनि जो चवणु आहे त मुतालबनि जी मनता ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो।
शायरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 278 उर्स शुरू थी वियो। सूबाई सलाहकार फ्याज़ भुट्ट दरगाह ते चादर चाढ़े उर्स जो इफ़्तिताह कयो। कोरोना वायरस सबबि तक़रीबूं महदूद। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जे लाइ टाली ऐं भरपासे में वसकारे खां पोइ मौसम ख़ुशगवार बणिजी वई।